कोट लालू भरसां पुलिस मुक़ाबले में माजीवेल टिनि जे वारसनि मुक़ाबले के कूड़ो करार ॾेई छॾियो। मुबैना पुलिस मुक़ाबले में माजीवेल टिनि जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त SHO टिनी ॼणनि खे पेश करण लाइ घुराए खांगी माण्हुनि खे क़तल करायो। मुबैना पुलिस मुक़ाबले में माजीवेल टिनि जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त SHO टिनी ॼणनि खे पेश करण लाइ घुराए खांगी माण्हुनि खां क़तल करायो आहे। सन चवणो हो त SHO कोट लालू खे फौरी तौर ते मुअतल करे मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। पुलिस जो चवणो आहे त माजीवेल आके मुस्तफ़ा ऐं मौला बख्शर मुख़्तलिफ़ ज़िलनि में केतिरनि ई केसनि में घुरिबल हुआ। संदन मथां 30 लख खां वधीक इनाम पिणु रखियल हो। पुलिस मूजिबि जवाबदार फुर धाड़ेलनि ऐं क़त्ल जे केस में पुलिस खे घुरिबल हुआ। पुलिस मूजिबि जवाबदार फुर धाड़े ऐं क़त्ल जे केसनि में पुलिस खे घुरिबल हुआ। कोट लालू भरसां पुलिस मुबैना मुक़ाबले में माजीवेल टिनि ॼणनि जे वारसनि मुक़ाबले खे कूड़ो करार ॾेई छॾियो आहे। मुबैना पुलिस मुक़ाबले में माजीवेल टिनि ॼणनि जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त SHO टिनी ॼणनि खे पेश करण लाइ घुराए खांगी माण्हुनि खां क़तल करायो आहे। पुलिस मूजिबि जवाबदार फुर धाड़े ऐं क़त्ल जे केसनि में पुलिस खे घुरिबल हुआ। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर इरशाद लाशारी खां। जी इरशाद आगाह कजो। जी इरशाद आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि। जॾहिं त लाशनि जो पोस्टमार्टम करायो पियो वञे वारसनि ताईं आहे त टिनी ॼणनि खे SHO कोट लालू पेश थियण बहाने घुराए खानगी माण्हू खां क़तल करायो आहे। हिननि ताईं हिकु ॾींहुं अॻु SHO खे मथां दाख़िल करायल केसनि बाबति पेश थियण लाइ चयो हो। जॾहिं त गुज़िरियल राति वॾा पुलिस अटाला घुराया विया ऐं मुक़ाबिलो ज़ाहिर करे मावरे अदालत क़तलु कयो वियो आहे। अस्पताल में वॾे अघ में पहुतल वारसनि ऐं बिरादरी जे माण्हुनि पारां पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे। हिननि मुतालबो कयो आहे त SHO कोट लालू खे फौरी तौर मुअतल करे ऐं शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए तरफ़ इहो ॿुधाईंदो वञा त ख़ैरपुर पुलिस जे प्रेस रिलीज़ जारी कंदे जणायो आहे त ख़ैरपुर नौशहरो फिरोज़ सागड़ समेत ॿिनि ज़िलनि में केतिरनि ई केसनि में घुरिबल ॾोहारी आकिब शहर मुश्तबा शहर मौला बख्शर जन मथां 30 लख ताईं इनाम रखियल हो। उहे फुरनि धाड़नि ऐं केसनि मुख़्तलिफ़ क़तल केसनि में जेके घुरिबल हुया उन्हनि खे मुक़ाबले में मारे वियो आहे। खेनि वटां असलो बरामद थियो आहे। जॾहिं त उन्हनि जा साथी जेके फरार थी विया आहिनि। होॾा अस्पताल में जिते पोस्टमार्टम थिए पियो उते शहर बिरादरी जा सभई माण्हू गॾु थी विया आहिनि जिते सख़्तु एहतिजाज कयो पियो वञे। जी।